साईं मुंहिंजा हिकिड़े मुल्क जो बादशाह तमामु वॾो ज़ालिम हुजे। बादशाह वटि कमु इहो हूंदो हो जंहिंसां बि शादी करे ईंदो हो माना उन राणी खे मारे छॾींदो हो। हाणे बादशाह जो इहो कमु त संदसि ज़ाल खे मारे छॾींदो हो, जंहिंसां बि शादी कंदो हो उन ज़ाल खे सुबुह जो मारे छॾींदो हो। उनजो इहो कमु हूंदो हो बादशाह जो। सो हाणे हिकु चकर बादशाह वरी कहिड़े इलाइक़े में शादी करे आयो पे रस्ते तां ॼञ खणियो। हाणे बादशाह पंहिंजी ॼञ खणियो अचे, वज़ीर वग़ैरह सिपाही ॼञ मञ हुजे। सो हाणे विया पिया त हिते ग़रीब को वीचारो उन बादशाह जी बादशाही में वेठल हो को ग़रीब। हाणे उन जूं ॿ धीअरूं हुयूं, ॿ धीअरूं उन जूं हुयूं। से आयूं पे पाणी भरियो, उहो बि को उन रस्ते तां आयूं पे पाणी भरियो। त हिते वॾी भेण चवणु लॻी नंढी भेण खे त ॾिठई ही बादशाह उहो अथई जेको पंहिंजी ज़ाल खे जेको आहे सो मारियो छॾे थो सुबुह जो, जंहिंसां बि शादी करे अचे थो ऐं सुबुह जो उन ज़ाल खे मारियो छॾे थो। एॾो ज़ालिम बादशाह आहे। हाणे हिते नंढी भेण चवणु लॻी वॾी खे त बेगुनाह, चई हा बेगुनाह ही मारियो छॾे थो, ॾियणे न वठणे। सो हिते नंढी भेण वॾी भेण खे चवणु लॻी त हिन बादशाह खे का अहिड़ी ज़ाल गॾी कोन्हे जो अगरि गॾे आहे न हिन खे गॾा बणाए अहिड़ो त कुटे आहे, अहिड़ो त कुटराए आहे जो ॻाल्हि छॾियो। हाणे भेणनि पाण में इहा ॻाल्हि कई त हाणे इहा ॻाल्हि बादशाह हुते ॿुधी वरिती। हाणे बादशाह त उन महिल पुछो कोन, हाणे ॼञ हुजे सिपाही नौकर वग़ैरह सभु जाम हुजनि, उन महिल त कुझु ई न सघियो। हाणे ख़ैरनि जो बादशाह थियो रवानो, हीअ ॿई भेणूं उहे बि पाणी भरियो आयूं पे, उहे बि थियूं रवानियूं। सो हाणे ॿिए ॾींहुं बादशाह उन माई खे उन छोकिरीअ ज़ाल खे उन खे त मारे छॾियो बादशाह। सो हाणे बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त ॻाल्हि ॿुध वज़ीर, कल्ह पाण ॼञ खणियो आयासीं पे, इहे ॿ छोकिरियूं जेके दिला खणियो हुयूं पे पाणी जा, पाणी भरियो हुयूं पे, इन्हनि इहा ॻाल्हि कई पे, इहे आहिनि केरु, किथे वेठियूं आहिनि, मूंखे ॿुधा भला। सो वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, इहो हिकु ग़रीब वेठो आहे पंहिंजी बादशाही में, हीअ ॿ धीअरूं आहिनि उन्हनि जूं। सो हिते बादशाह चवणु लॻो उन वज़ीर खे त हाणे हीअं कर, इन छोकिरियुनि जे पीउ खे मूं वटि हिते घुरा। सो हिते वज़ीर बादशाह जो हुकुम मञियो। सो वज़ीर आयो उन ग़रीब वटि, ग़रीब खे चवणु लॻो त बादशाह तोखे घुरायो आहे पंहिंजी दरबार में। हाणे ग़रीब आयो बादशाह वटि। सो हिते बादशाह चवणु लॻो त धीअरूं तुंहिंजूं ॿ, तुंहिंजी धीअ हिकिड़ी सां शादी करणु थो चाहियां, मूंखे उनजो रिश्तो ॾे। सो हाणे उहो ग़रीब वीचारो उनखे त ख़बर हुई त बादशाह वॾो ज़ालिम आहे, शादी करे वञे थो त ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो संदसि ज़ाल खे माना राणी खे मारे छॾे थो। हाणे बादशाह ज़ालिम में हाणे ग़रीब वीचारो छा करे। सो हिते ग़रीब चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, फ़िलहालु मूंखे हींअर इजाज़त ॾियां, वञी सलाह करियां, सोचां ऐं पोइ तव्हांखे ॿुधाईंदुसि। सो बादशाह चवणु लॻो त सलाह करी या ॿुधाई तुंहिंजी मर्ज़ी आहे, मूंखे न खपे, आऊं तुंहिंजी धीअ सां शादी ज़रूरु कंदुसि। सो हाणे नेठि ग़रीब वीचारो उन बादशाह वटां थी ऐं वापसी पंहिंजे घर आयो। सो अची ॻाल्हि कयईं, तो चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त हीअ ॻाल्हि बादशाह कई आहे। सो हिते जेके छोकिरियूं ॿ हुयूं पाण में भेणूं, उन मां वॾी चवणु लॻी त हीअ ज़ालिम बादशाह आहे, हिन सां शादी केरु कंदो ऐं सुबुह जो केरु अरबू हिन जे बादशाह जे हथां मरंदो। सो आउं त शादी हिन सां न कंदसि। त हिते नंढी भेण चवणु लॻी, संदसि पीउ खे चवणु लॻी, उन वॾी भेण जी भेण नंढी चवणु लॻी पीउ खे त बाबा शादी आउं हिन बादशाह सां ज़रूरु कंदसि। सो हिते ग़रीब चवणु लॻो, उनजो पीउ चवणु लॻो त बाबा बादशाह तोखे मारे छॾींदो। सो हिते नंढी छोकिरी चवणु लॻी, पंहिंजे पीउ खे चवणु लॻी त न मूंखे इन ॻाल्हि जो डपु कोन्हे, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। शर्त इहो आहे, बादशाह खे वञी चओ त हिकिड़े पासे आउं तुरंदसि, हिकिड़े पासे सोनु तुरंदो, मुंहिंजे बराबरि सोनु हुजे, उहो सोनु अव्हांखे ॾे, जेतिरो मुंहुं में वज़न हूंदो एतिरो सोनु बराबरि हुजे, उहो सोनु अव्हांखे ॾे, आउं शादी कंदसि, इहो मुंहिंजो शर्त। बादशाह खे वञी ॿुधाए, अगरि बादशाह खे इहा ॻाल्हि क़बूलु हुजे त सही आहे, ऐं आउं ईअं चवां थी त मूंखे सुभाणे कुझु थी वञे या आउं मरी वञा, इहो घटि में घटि सोनु तव्हांखे मिलंदो, अव्हांजी ज़िंदगी त सुकून सां गुज़रंदी। सो नेठि उहो ग़रीब आयो बादशाह वटि। बादशाह चवणु लॻो बादशाह सलामत, मुंहिंजी नंढी छोकिरी तव्हां सां शादी करे थी, पर बदरिया हिकिड़ो शर्त आहे। सो बादशाह चवणु लॻो ॿुधा। सो हिते ग़रीब चवणु लॻो त मुंहिंजी छोकिरी तराज़ू में तुरंदी, हुन पासे सोनु हुजे, बराबरि थिए, उहो सोनु मूंखे ॾियणो पवंदई, ऐं पोइ मुंहिंजी धीउ तोसां शादी कंदी। सो बादशाह चवणु लॻो त मूंखे मंज़ूरु आहे। सो हाणे बादशाह खे हुन छोकिरी खां पलांद वठिणो हुजे। सो हाणे ख़ैरनि जो नेठि उन छोकिरी जी थी वई शादी। हाणे उहो सोनु वग़ैरह जेको हो सो तराज़ू में तुरियो, सो उन ग़रीबनि खे मिलियो, हुननि जी ज़िंदगी सही थी वई। छोकिरी हिन बादशाह खे ॾेई छॾी, शादी थी वई। हाणे ख़ैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो, शादी थी वई बादशाह जी, अची सुबुह थियो, बादशाह उहा तलवार खणी आयो उन छोकिरी वटि, हाणे संदो राणी वटि खणी आयो। राणी वटि राणी खे चवणु लॻो त हाणे ॾे ख़बर
तो इन चयो पे त गॾा वांगुरु बादशाह खे कुटराइजे, गॾा बादशाह खे बणाए पोइ कुटराइजे। हाणे ॿुधा हाणे छा थी चवीं, आउं तोखे मारण वारो आहियां। सो हिते उहा राणी चवणु लॻी, उहा छोकिरी उहा राणी चवणु लॻी, बादशाह सलामत ॻाल्हि ॿुध, तो हेॾो मूं ते ख़र्चु कयो, तो माना हेॾो सोन जेको हो मुंहिंजे वज़न जे बराबरि सोन मुंहिंजे माइटनि खे ॾिनई, ऐं हिकिड़ी राति बसि गुज़ारी मूं तां, ऐं हाणे मूंखे मारणु थो चाहीं। घटि में घटि अञा ॿी राति मूंसां गुज़ार। सो बादशाह चवणु लॻो त ॻाल्हि सही पई करे, सोन मूं वाक़ई एतिरो ख़र्चु कयो हिन जे माइटनि खे ॾिनो आहे, छो न अञा ॿी राति हिन सां रहां। सो नेठि हाणे खैरनि जो ॿी राति बि बादशाह संदसि ज़ाल राणी सां गुज़ारी। हाणे अची ॿी राति थी अची सुबुह थियो, वरी बादशाह तलवार खणी अची उन ज़ाल राणी वटि हाज़िर। सो चवणु लॻो त ॾे ख़बर हाणे। सो हिते चवणु लॻी, उहा राणी चवणु लॻी, उहा छोकिरी उहा राणी चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत, तूं पंहिंजो पाण खे मुड़ुसु माण्हू सम्झी थो, पर हिकिड़ो कमु आहे उहो वञी करे आ, पोइ भले मूंखे 4 टुकर कर। सो बादशाह चवणु लॻो त हा आउं मुड़ुसु माण्हू आहियां, छो कोन कंदसि। सो हिते उहा राणी चवणु लॻी, तूं पंहिंजो पाण खे मुड़ुसु माण्हू सम्झी थो ऐं कंहिं बि माई सां कंहिं बि औरत सां शादी करीं थो, सुबुह जो उनखे मारे छॾींदो। तूं जेकर एॾो मुड़ुसु माण्हू आहीं, फिलाणे हंधि वञी, उहा शहज़ादी आहे, उन शहज़ादी सां शादी करे हिते उनखे वठी अचु, ऐं पोइ जेको आहे सो मूंखे 4 टुकर करे छॾ। जॾहिं उन शहज़ादी खे वठी हिते महल में आए, पोइ भले तूं मूंखे 4 टुकर करे छॾ। मूंखे तुंहिंजो इहा ॻाल्हि क़बूल आहे, जेकर तोखे इहा मंज़ूर हुई, तूं पंहिंजे पाण खे मुड़ुसु माण्हू सम्झी थो न। पर यादि रखजांइ, उन शहज़ादी जा 3 सुवाल आहिनि, उहे 3 सुवाल तोखे हल करणा पवंदा, पोइ तुंहिंजी हुन सां थींदी शादी। शहज़ादी जो शर्त इहो आहे, जेको बि मुंहिंजा 3 सुवाल हल कंदो, उन सां आउं कंदसि शादी। जेकर तूं पंहिंजो पाण खे मुड़ुसु माण्हू सम्झी थो, हिते रुॻो औरतुनि ऐं मायुनि खे मारी थो, जे मुड़ुसु माण्हू आहे त वञु उहा शहज़ादी वठी अचे, पोइ भले मूंखे 4, 5 टुकर 8 टुकर करे छॾ, आउं तोखे उफ़ न चवंदसि। सो बादशाह चवणु लॻो पंहिंजी ज़ाल राणी खे त भले ठीकु आहे, तूं मुंहिंजो इंतज़ारु कजांइ, आउं अॼु ई वञा थो होॾां, ऐं उन शहज़ादी सां शादी करे हिते हाज़िर थींदसि। सो राणी चवणु लॻी त भले ठीकु आहे। हाणे बादशाह खे माॻे ॿीहर हिन कावड़ ॾियारे छॾी। हाणे बादशाह हुतां निकितो घोड़े ते, अकेलो ई अकेलो। हाणे हणंदो नेठि अची उन जॻह ते पुॻो जिते उहा शहज़ादी रहंदी हुई। शहज़ादी जो को अनोखा सुवाल हुआ, ऐं इहो ई सिस्टम हुनजो हो त जेको बि सुवालनि जो जवाबु ॾींदो, सही ॾेई वेंदो 3 सुवालनि जो जवाबु, त उन सां आउं कंदसि शादी। जेकर न ॾेई वियो त उनखे सज़ा ईंदी। सो शहज़ादी जो असूल तमामु सख़्तु हो। सो हाणे नेठि बादशाह अची हुते पुॻो, बादशाह आयो अची उन शहज़ादी जे महल वटि पुॻो, अची ॿाहिरि दर खड़काई त उते हिकिड़ी दासी निकिरी आई। सो हाणे हिते दासी निकिरी आई त हिते सो हाणे पुछा करणु लॻी त तव्हांजो कंहिं में कमु आहे, ख़ैर मज़ा आया आहियो। त हिते बादशाह चवणु लॻो त आउं फिलाणे हंधि जो बादशाह आहियां, ऐं आउं आहियां तव्हांजी शहज़ादी सां शादी करणु। सो हिते दासी चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत, तूं शहज़ादी सां शादी करणु त आयो आहीं, पर शहज़ादी जा 3 सुवाल आहिनि, जेकर तोखां उहे हल थिया त शादी तोसां शहज़ादी कंदी, जेकर हल न थिए त तोखे सज़ा मिलंदी। सो हिते बादशाह चवणु लॻो त मूंखे इहा ॻाल्हि मंज़ूरु आहे। सो नेठि दासी उन बादशाह खे अंदरि वठी आई। सो हाणे शहज़ादी चवणु लॻी उन बादशाह खे त हाणे तूं मूंसां शादी कंदे। सो बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु तोसां शादी आउं कंदसि। पोइ शहज़ादी चवणु लॻी त पोइ तोखे ख़बर आहे 3 सुवाल मुंहिंजा आहिनि, उहे तोखे हल करणा पवंदा, जेकर हल न कई त पोइ तोखे सज़ा मिलंदी। पोइ जेका बि सज़ा मिले। सो बादशाह चवणु लॻो त मूंखे क़बूल आहे। सो हाणे शहज़ादी हुकुम कयो, हिकु काठ जो हथोड़ो ऐं हिकिड़ी लोह जो माना सरियो चइजे, राड चइजे लोह जी, सो उहा आणे ॾिनी। ऐं बादशाह चवणु लॻी त हाणे हिन काठ जे हथोड़े सां हिन लोह जे सरे खे 2 टुकर कर। सो हाणे हिते बादशाह सोचणु लॻो त इहो मुमकिन आहे, ईअं थी नथो सघे, आख़िर कीअं थींदो। सो नेठि बादशाह खे न दिमाग़ न छा, बादशाह खणंदे उहो काठ जो हथोड़ो हई उन लोह खे। हाणे लोह त लोह, काठ त काठ, सो हथोड़ी टुटी वई। सो हाणे सरियो उहो लोह वारो 2 टुकर न थियो, काठ जो हथोड़ो टुटी हलियो। सो हिते इहो सुवाल पहिरियों ई हिन खां हल न थियो, अञा 2 सुवाल त तमामु परे हुआ। सो हिते शहज़ादी चवणु लॻी त तोखां पहिरियों सुवाल ई हल न थियो, तूं हाराए में, हाणे तूं सज़ा जे लाइ तयारु थी वञ। सो नेठि उन शहज़ादी खे कुझु जादू इल्मु बि हो, कुझु जादू इल्मु बि उनखे हो। सो छा कईं, जो उन बादशाह खे गॾा बणाए छॾी। बादशाह थी वियो गॾा। हाणे बादशाह जॾहिं गॾा थी वियो त शहज़ादी चवणु लॻी त वञो हिन ते हर हलायो, ॿनियूं खेड़ियो ऐं हिनखे वञी कुटियो, मारियो, हिन जी सज़ा इहा आहे। सो हाणे बादशाह थी वियो गॾा। सो सिपाहियुनि खे नौकरनि खे हेॾां होॾां ॾिनी गॾा। हाणे गॾा इहो बादशाह थी वियो गॾा। सो गॾा को हुन कमनि में, को हुन कमनि में, हुन कमनि में उहो कुटिजे पियो, मारिजे पियो, घेलिजे। सो ॾाढी हुनखे माना सज़ा मिली वेली। सो हाणे लोह।
सो हाणे इन ॻाल्हि खे 2 टे महीना गुज़री विया ऐं होॾां इन बादशाह जी ज़ाल राणी सोचणु लॻी त हाणे 2 टे महीना थिया आहिनि, बादशाह खां इहो सुवालु हल उहे कोन थियो हूंदो मुंहिंजे मुड़ुस खां। सो नेठि इहो सबक़ु मुंहिंजे लाइ सही आहे, सदाईं हिते जंहिंसां बि शादी करे ईंदो आहे उन औरत खे सुबुह जो मारे छॾींदो आहे, भले इन खे कुझु सेकत अचे त जीअं इन खे ख़बर पवे। सो नेठि हाणे सोचणु लॻी, चवणु लॻी त हाणे कीअं बि आहे, छा बि आहे, पर आहे मुंहिंजो मुड़ुसु, हाणे मुंहिंजो मुड़ुसु थी वियो आहे, हाणे वञा हिन जे पोयां हिन खे ॾिसां त सही कहिड़े हाल में वञी हिन खे हुतां छॾाए त अचां। सो हाणे उहा राणी, उहा बादशाह जी ज़ाल, उहा छोकिरी, उहा राणी हुतां निकिती। हाणे हुन छा कयो जो हुन वेस कयो मर्दाणो, औरत वारो वेस न कयो, वेस कयो उन मर्दाणो, उन राणी। सो आई हणंदे हणंदे सिधो अची उते उन शहज़ादी जे ॻोठ, माना उन शहज़ादी जे मुल्क में अची इलाइक़े में पुॻी। सो हिते हाणे चवणु लॻी त हाणे वञा इन शहज़ादी वटि ऐं इन शहज़ादी वञी ॾिसां भला मुंहिंजो मुड़ुसु बादशाह आहे कहिड़े हाल में, किथे आहे, छा आहे। सो हाणे अञा महल कुझु परे हो। सो हाणे शहज़ादी उन इलाइक़े में अची पुॼी वेली। सो हाणे हणंदी हणंदी अचे त अॻियां हिकिड़ो हिन खे हमराह गॾियो, इंसानी शिकिल में हुजे, हमराह हिन खे गॾियो। सो अची रणू करणु लॻो त परियां हिकिड़ी माए जूं बि रियूं हुजनि। सो हाणे ॿिन्हिनि जूं रियूं हुजनि, हिन खे उहो हमराह फिरी आयो, हिन राणी खे, राणी जो वेस माना मर्दाणो हुजे। सो हिते राणी चवणु लॻी उन हमराह खे त ॾे ख़बर रणू करी पियो, ख़ैरु आहे तोसां। सो हिते उहो हमराह चवणु लॻो त ख़ैरु कोन्हे, ऐं तूं हल मुंहिंजी ज़ाल खे जेको आहे सो डिलेवरी आहे उनखे ॿारु ॼणाइणो, तूं हली ॿारु ॼणा। सो हिते उहा राणी चवणु लॻी उन हमराह खे त ॻाल्हि ॿुध, आऊं औरत कोन आहियां, आऊं मर्द आहियां, तुंहिंजी ज़ाल खे आऊं इहो वहम कीअं करायां, इहो ॿारु कीअं ॼणायां। सो हिते उहो हमराह चवणु लॻो त न तूं औरत आहीं, तूं मर्द कोन आहीं। सो हिते उहा राणी चवणु लॻी उन हमराह खे त ॾे ख़बर, तोखे ख़बर कीअं पई त आऊं औरत आहियां, मर्द कोन आहियां, तोखे ख़बर कीअं पई, मूंखे ॿुधा सही। सो हिते हमराह चवणु लॻो ॻाल्हि ॿुध, आऊं इंसानु कोन आहियां, आऊं आहियां जिन, ऐं हू अॻियां मुंहिंजी ज़ाल आहे जेका सूर पई खाए, ॿार पई ॼणे। सो हू जिनड़ी आऊं जिन, तूं हली ॿारु ॼणा। ऐं हिते उहो जिन चवणु लॻो उन राणी खे त ॻाल्हि ॿुध, तूं ही जिन जा ॿार आहिनि, तूं पई ॿारु ॼणाइजांइ, 100 ॿार थियनि जॾहिं पोइ तूं चइजांइ बसि मूं तोबा कई, आऊं हाणे थकी पई आहियां, तूं एतिरो चइजांइ त पोइ जीअं या ॿारु ॼणणु माना बंदि थी वेंदा। सो हिते उहा राणी चवणु लॻी त भले ठीकु आहे। हाणे जिन उहो राणी खे वठी ऐं हुते आयो ॿारु ॼणण जे लाइ संदो ज़ाल जो। सो हाणे उहा अंदरि वई ॿारु ॼणाइण। हाणे हिकिड़ो ॿारु, 2 ॿार, 3 ॿार, पे ॼणाई वञी 100 ॿार थिया। त हिते राणी चवणु लॻी त मूं तौबा कई, हाणे आऊं थकी पई आहियां। त हिते उहो ॿारु ॼणणु बंदि थी हलिया। सो हाणे उहा जिनड़ी उन राणी जा थोरा मञा। त हिते जिन ऐं जिनड़ी चवणु लॻा उन राणी खे त तुंहिंजियूं महिरबानियूं, तूं असांखे मिली वेंदो, असांजा ॿार ॼणाया, हाणे असांजो ही हिकिड़ो ॿारु आयो तोखे, खणी वञ, तोखे कमु ॾींदो। सो नेठि राणी उन जिन जो हिकिड़ो ॿारु खयईं। सो उन राणी खां सवाइ ॿियो कंहिंखे ॾिसण में ईंदो ई कोन हो, जिनात हो, ॿियो कंहिंखे ॾिसण में ईंदो ई कोन हो। सो हाणे राणी उन ॿार खे गॾु वरितो। सो हाणे ॿई अचनि पिया, राणी बि हुजे, उहा मर्दाणो वेस हुजे, हाणे उहो जिन जो बचो उहो बि गॾु हुजे। सो हाणे जिन जो बचो जिन जो। सो हाणे ॿई अचनि पिया, अची शहज़ादी जे महल पुॻा। सो हिते हाणे जो वेस हुजे मर्दाणो। सो हिते दासी दर खोलियो। दासी चवणु लॻी त ॾे ख़बर केरु मुड़ुसु आहीं। त हिते राणी सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त आऊं फलाणे हंधि जो आहियां। सो हिते दासी चवणु लॻी त ख़ैर में अची, आऊं अव्हांजी शहज़ादी सां शादी करणु आयो आहियां। त हिते दासी चवणु लॻी त शहज़ादी जा 3 सुवाल आहिनि, जे अगरि हल कई त शहज़ादी कंदई शादी, जे न हल कई त पोइ मिलंदई सज़ा। सो हिते राणी चवणु लॻी त भले ठीकु आहे, मूंखे इहा ॻाल्हि मंज़ूरु आहे। हाणे मर्दाणो वेस हुजे अंदरि डरी शहज़ादी सां मिली कई, इना हाल अहिवाल इन्हनि वरिता। सो शहज़ादी इहो साॻी लोह जो सरियो माना राड चइजे उहा, ऐं काठ जो हथोड़ो आणे नी। सो शहज़ादी चवणु लॻी त हाणे हिन काठ जे हथोड़े सां हिन सरे खे 2 टुकर कर। सो हाणे राणी खे त ख़बर हुई त लोह आहे, सो काठ सां त कॾहिं कोन इहो भॼंदो। सो हाणे उहो जिन जो बचो बि उन राणी सां गॾु हुजे, ॾिसण में त कंहिंखे ई न अचे। त हिते उहा राणी चवणु लॻी जिन जे बचे खे त हाणे वारो कर, तुंहिंजे माइटनि ते मुंहिंजा थोरा हुआ, मूं हुन ते वॾा थोरा कया, हाणे तूं हीअं कर, हिन खे आऊं हथोड़ो हणां थी काठ जो ज़मीन ते, तूं इन लोह जे सरे इन राड खे कर 2 टुकर। सो जिन चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे राणी उहो काठ जो हथोड़ो हयो ज़मीन ते, त सरियो थी वियो 2 टुकर। शहज़ादी जॾहिं इहो ॾिठो त शहज़ादी खे बाहि चढ़ी वई। शहज़ादी चवणु लॻी त इहे हल कीअं कयो हिन। सो नेठि उहो पहिरियों सुवाल त हिनजो हल थी वियो। त हिते राणी चवणु लॻी त तुंहिंजो पहिरियों सुवाल हल थी वियो, हाणे ॿियो सुवालु ॾे। सो हिते शहज़ादी चवणु लॻी त हीउ वठि मुंहिंजो दिलो, हिन दिले खे ॻाल्हाए ॾे, दिलो मूंसां ॻाल्हाए।
मूंसां ॻाल्हाए या तोसां ॻाल्हाए पर दिले ॻाल्हाए ॾे। सो नेठि राणी चवणु लॻी त भले ठीकु आहे। सो राणी चवणु लॻी उन्हीअ जिन खे हाणे वारो कर डर इन दिले में ॻाल्हा। सो नेठि जिन जो बच्चो उहो डरियो उन दिले में। सो ॻाल्हाइण लॻो त हिते शहज़ादी खे बाहि चढ़ी वई। चई ॿियो सुवाल बि हिन हल करे छॾियो। हाणे असुल हुजे जिन उहो। सो हाणे शहज़ादी जो ॿियो सुवाल बि हल थी वियो। सो हिते शहज़ादी चवणु लॻी त हाणे मुंहिंजो टियों सुवालु आहे। त राणी चवणु लॻी त टियों सुवालु तुंहिंजो अचे। सो हिते शहज़ादी चवणु लॻी त हीअ मुंहिंजो हिकिड़ो विहाणो आहे, हिन विहाणे खे ॻाल्हाए ॾिस। सो नेठि साॻी ॻाल्हि राणी वरी जिन खे चयो। सो जिन डरियो उन विहाणे में, विहाणो ॻाल्हाइण लॻो। सो नेठि विहाणो चवणु लॻो त अॼु राति शहज़ादी ऐं तूं जेको राणी जो यार आहीं सो ऐं गॾु ॿई सुम्हंदो मूं मथे। सो शहज़ादी खे चढ़ी वई कावड़। सो शहज़ादी चवणु लॻी उन विहाणे खे तूं मुंहिंजो थी मूंसां गॾु जेको आहे सो सुम्हंदो माना आउं तोखे सिरांदी कंदी हुअसि ऐं तूं ई मुंहिंजूं गिलाऊं थो करीं, माना उहे गवाही थो ॾी मुंहिंजे बारे में। सो विहाणे खे बि फूंदा फूंदा करे छॾी। सो हाणे राणी चवणु लॻी उन शहज़ादी खे त ॻाल्हि ॿुध, टेई सुवाल जेके तुंहिंजा से मूं हल कया। सो हाणे शर्त हुई मुताबिक़ जेके बादशाह आहिनि या थियनि था शहज़ादियुनि जा राणी जा थियनि था उन मुताबिक़ तूं कर मूंसां शादी। सो नेठि शहज़ादी चवणु लॻी त बिल्कुलु तोसां शादी आउं कंदसि, जीअं शर्त बज़रिया आहे ईअं थींदो। सो हाणे नेठि ख़ैरनि जो हाणे उन राणी सां उन शहज़ादी जी थी वई शादी। हाणे थी वई उनजी शादी ख़ैरनि जो। सो हाणे जॾहिं अची राति थी। सो हाणे उहा शहज़ादी उहा राणी ॿई सुता। हाणे राणी त हुजे मर्दाने वेस में। सो हिते शहज़ादी चवणु लॻी राणी खे त ॻाल्हि ॿुध, मुॾां बूथ करे सुम्ह, मूंखे भाकुर वाकुर पा, मूंखां हाणे तो सुवाल बि हल कया ऐं तुंहिंजी हाणे ज़ाल थी वई आहे। सो हिते राणी चवणु लॻी त बसि अॼोकी राति मूंखे छॾ, सुभाणे हलंदासीं पंहिंजे महल, मुंहिंजो महल आहे उते बंगलो आहे उते हलंदासीं, बाक़ी अॼोकी बसि मुंहिंजो अॼोकी राति मूंखे छॾ। सो हिते उहा शहज़ादी चवणु लॻी त भले ठीकु आहे। हाणे जॾहिं ख़ैरनि जो अची सुबुह थियो। सो हाणे उहा राणी अञा ई उन वेस में हुजे मर्दाने में। सो राणी चवणु लॻी उन शहज़ादी खे त ॻाल्हि ॿुध, तूं हाणे थी वई आहे मुंहिंजी ज़ाल, तूं हले थी मूंसां गॾु मुंहिंजे महल में। हाणे जेके बि तो वटि क़ैद थियल आहिनि, जेके तुंहिंजा सुवाल हल करणु आया हुआ, उन्हनि खां सुवाल वाल हल कोन थिया त उन्हनि खे काशे न काशे बणाए छॾियो या क़ैद करे छॾियो, उन्हनि खे तूं कर आज़ादु, पोइ पाण हलूं था पंहिंजी बादशाही में। सो शहज़ादी चवणु लॻी त भले ठीकु आहे। सो शहज़ादी वटि कई क़ैद हुआ। सो नेठि राणी चवणु लॻी त अञा को रहियल आहे या न, उन शहज़ादी चवणु लॻी। त शहज़ादी चवणु लॻी त हा अञा हिकिड़ो रहियल आहे जंहिंखे मूं गॾा बणायो। हाणे गॾा उहो उन राणी जो मुड़ुसु उहो बादशाह। सो हाणे नेठि उन गॾा खे बि अची उते हाज़िर कयो। सो हाणे राणी चवणु लॻी उन शहज़ादी खे त भला हिन गॾा खे जेको आहे वापसी पंहिंजे असुली रूप में आण, माना जेको हुजे सो उहो कर। सो हिते शहज़ादी उनखे वापसी बादशाह जे रूप में आणे छॾियो। बादशाह थी वियो। राणी ॾिठो उनखे ॾाढी ख़ुशि थी, मुंहिंजो मुड़ुसु गॾा थियल हो। सो हाणे सही आहे। सो हिते शहज़ादी चवणु लॻी त हाणे हीअ जेको हो सो हिनखे आज़ादु करे, हाणे गॾा मुंहिंजा बादशाह थी वियो। त हिते राणी चवणु लॻी उहा जेका मर्दाणो वेसी, राणी चवणु लॻी शहज़ादी खे त ॻाल्हि ॿुध, हिन खे पाण वटि ग़ुलाम करे विहारींदासीं। सो हिते बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे, मूंखे मंज़ूरु आहे। बादशाह इहो दिलि में ख़्यालु कयो त मूंखे इहा ॻाल्हि मंज़ूरु आहे। सो हाणे बादशाह चवणु लॻो त मूंखे इहा ॻाल्हि मंज़ूरु आहे। हाणे बादशाह गॾा थी रहिया त मरी वञा, अॻे बि कुटिजी हुनखे अहिड़ी सिखत आई, अहिड़ो सबक़ु आहे, अहिड़ी सज़ा आई। सो चवणु लॻो त बिल्कुलु आउं अव्हां जो ग़ुलाम थी रहंदसि। सो नेठि हाणे गॾा वञा वापसी असुली रूप में अची वियो, बादशाह थी वियो। सो हाणे राणी उन शहज़ादी खे बि वरितो ऐं उन संदसि मुड़ुसु बादशाह खे वरितो। बादशाह बि न सुञातो त हीअ मर्दाने वेस में हुजे। सो हाणे हिनखे वरितईं। हाणे हणंदे नेठि अची वेझो अची पुॻा जेको उन बादशाह जी जेको बादशाही हुई सो अची वेझो पुॻा। सो राणी सो अची हुते वापसी पुॻा। सो हाणे हिते राणी चवणु लॻी जेका उहा उन बादशाह जी ज़ाल हुई जेको मर्दाणो वेस हो, सो उहा चवणु लॻी उन शहज़ादी खे त ॻाल्हि ॿुध, हाणे आउं हेॾां वञा थी ऐं अवी हितां फिरंदा फलाणे हंधि न पुॼो। सो नेठि उहो बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे। ऐं शहज़ादी बि चवणु लॻी त भले ठीकु आहे। पर हिते राणी चयो उन बादशाह खे त हाणे हीअं कर, हीअ त उहो छलो आउं ॾियां थी, हिन छले खे गरम कर। सो हाणे बादशाह ग़ुलाम हुजे। सो बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे बादशाह उहो छलो, राणी छलो हुनखे ॾिनो। हाणे राणी मर्दाने वेस में उहो छलो ॾिनी। सो बादशाह उहो छलो गरम कयो। सो हाणे राणी चवणु लॻी हाणे छलो खणी इअं मुंहिंजी पुठी ते रख, जीअं निशान थिए। सो नेठि जीअं राणी चयो बादशाह ईअं कयो। सो अची उहो छलो गरम करे जीअं राणी जे पुठी लॻी सो निशान थी वियो। सो राणी चवणु लॻी त हाणे इहो निशान हमेशह यादि रहंदो, निशान सही आहे। सो हाणे नेठि हू त राणी हुजे मर्दाणो वेस कयल हुई। सो हाणे हुनजी बादशाह अची वेझी पुॻी थिए। सो राणी हुननि खां टुटी सो निकिरी आई। सो हिननि खे चई छॾींदा अवी बि पुॼिजो फलाणे हंधि ते, इन फलाणे महल में पुॼिजो।
तो हाणे बादशाह बि दिलि में ख़्यालु कयो त इहो महल या बादशाही त मुंहिंजी आहे। तो हाणे नेठि बादशाह उन शहज़ादी खे वरितो, हाणे अचे पियो उतां, ऐं राणी जेको मर्दाणो वेस कयलु हुयो संदसि बादशाह जी ज़ाल बि सा बि उते जेको आहे सो अॻु में उन महल में पुॼी वई, ऐं मर्दाणा वेस बेस लाहे करे ॼाणा पंहिंजो असली रूप माना जेको तो करे माइनि वारा कपिड़ा वड़ा पाए सो उन महल में वेही रही। हाणे बादशाह सोचियो त शहज़ादी खे वठो अचां पियो, इन महल में अचां पियो, त हाणे मुंहिंजी ज़ाल खे जेको मूं शर्त लॻायोसि, आउं पाणे वञी उनखे चवंदो त हीअ त शहज़ादी सां शादी करे इन खे त वञी 4 टुकर करियां। तो बादशाह बि इहो ख़्यालु कयो। बादशाह उन शहज़ादी खे वठी सिधो अची पंहिंजी बादशाही में पुॻो। हाणे जॾहिं पंहिंजी बादशाही में पुॻो त उहो माना चवनि कोन तॾहिं ते गिदड़ बि शींहुं हूंदो आहे, सो अची रोब करे ऐं उन बादशाह माना आयो शहज़ादी खे वठी, ऐं बादशाह रोब करे अची पुॻो पंहिंजी ज़ाल राणी वटि। तो चवणु लॻो त ॾिस, ऐं तलवार उन महिल कढी त ॾिस, आऊं हिन शहज़ादी खे वठी आयुसि शादी करे, ऐं तो मूंखे चयो त तूं मुड़ुसु माण्हू कोन्हे, ऐं मुड़ुसु माण्हू अहिड़ी त वठी हाणे तूं 4 5 6 टुकर थियण लाइ तयारु थी। सो हिते उहा राणी चवणु लॻी त ॻाल्हि ॿुध, मूंखे ख़बर आहे तूं जेको मुड़ुसु माण्हू आहीं, तोसां छा असरु थियो। सो राणी इनखे सबक़ बि सेखारियो। सो नेठि राणी चवणु लॻी उन बादशाह खे त ॻाल्हि ॿुध, हीअ मुंहिंजो चोलो पोयां खां मथे कर, तोखे काशे न काशे ॾिसण में ईंदी। सो हुन चोलो मथे कयो त हू छले वारो निशान बीठो। सो हिते राणी चवणु लॻी उन बादशाह खे त ॻाल्हि ॿुधी, हाणे काशे यादि आयो न, त बादशाह खणी कंधु हेठि कयो। तो बादशाह चवणु लॻो त उहा तूं आहे जेका मर्दाणो वेस करे उते आई हुई। सो राणी चवणु लॻी त हा बिल्कुलु आउं ई हुअसि, तूं पंहिंजो पाण खे मुड़ुसु सॾाईं थो, तूं ते गॾा थी वियो ऐं मूं ई तोखे हुतां आज़ादु करायो। सो हाणे तूं इहे गुथा कमु छॾे ॾे, मूंखे ख़बर आहे तूं जेको मुड़ुसु माण्हू आहे सिर्फ़ु रननि ते माइनि ते जेको आहे सो तुंहिंजी आकड़ आहे, तूं उन्हनि खे मारीं थो, पर हाणे तोखे सबक़ु मिली वेंदो। उमेदु आहे तोखे सबक़ु सेखारण जे लाइ मूं ईअं कयो। मूं तोखे चयो तूं गॾा थी कुटराजे, सो तूं गॾा थिए ऐं तूं ॾाढो कुटाणे ॾाढो ज़लील थिए। सो हिते बादशाह चवणु लॻो त मूंखे माफ़ु कर, मूं जेके बि ग़लति कमु कया, जेके बि ज़ालूं मायूं मुंहिंजूं मूं मारियूं, सो उन खां तौबा करियां थो, अॼु खां ॿीहर अहिड़ो कमु न कंदसि, तूं ई मुंहिंजी ज़ाल। सो हिते राणी चवणु लॻी त बिल्कुलु ज़ाल तुंहिंजी आऊं बि आहियां, पर हीअ शहज़ादी जंहिंसां मूं शादी कई, पर हाणे अॼु खां ॿीहर हीअ बि तुंहिंजी ज़ाल आहे। सो बादशाह ॾाढो ख़ुशि थी वियो। बादशाह खे 2 ज़ालूं मिली वियूं। बादशाह खे सिखत अची वई, गॾा थी कुटाणू जाम। सो बादशाह खे 2 ज़ालूं मिली वियूं। सो बादशाह तौबा कई, उन ॾींहं खां वठी वरी बि को ज़ुल्म न कई, ऐं उहे ई जेके ज़ालूं हिनजूं 2 हुयूं सो गॾु उन सां रहणु लॻो। सो दोस्तो बादशाह खे त सुठो सबक़ु मिली वियो, ऐं हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।